अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजे चैनल ते भली का ज़िंदगी में पहिरियों भेरो हिकु हैरत अंगेज़ ख़बर ॿुधमि त हिकु नंढड़ो पेनू फ़क़ीर जोगीअ जो पुटु अलबदर पब्लिक स्कूल में पढ़े थो। हिन मासूम जा पीउ माउ वारह में ख़ैरात पिनंदा आहिनि, पर जॾहिं स्कूल जो टाइम थींदो आहे त पाण ॿई पुट खे सींगारे संवारे स्कूल छॾे वेंदा आहिनि ऐं मोकल में वठी बि वेंदा आहिनि। अहिड़े मासूम जे पीउ चयो त आऊं पंहिंजे औलाद खे ख़ैरात वठणु दर दर ते कोन पिनाईंदुसि, बल्कि उनखे पढ़ाए सुठो ऑफिसर कंदुमि, उनखे तइलीम सां नवाज़ींदुमि। सो ही तस्वीरूं मां हुनखे मजबूर कयो त मां फेसबुक ऐं यूट्यूब जे ज़रिए रखी ऐं मुआशिरे खे ॿुधाईंदुमि त कीअं सोच तब्दील थिए पई ऐं वस वारनि खे मां अपील कंदुसि त अहिड़नि जी हेल्प कयो, उन्हनि खे तइलीम लाइ उत्साहियो वञे, उन्हनि जी मदद कयो, उन्हनि खे औलाद खे पढ़ायो वञे। आख़िर में अलबदर स्कूल वारनि खे गुज़ारिश था कयूं त अहिड़नि ॿारनि जी फ़ीस माफ़ करे ऐं बल्कि स्कूल तइलीम जो सॼो सामान किताब उन्हनि सां गॾु पेंसिलूं कापी मुफ़्त मुहैया करे ऐं पंहिंजो मिसाइल कायम। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। हक़ मौजूद सदा मौजूद।